बिछा मुहर्रम हराम जे चंड नज़र ईंदे ई बिछा में बि वॾा क़दीमी मातमी जुलूस। अंजुमन ग़ुलामान अहल बैत बिछा ऐं अंजुमन शियान हैदर करार खंद कमेटी बिछा पारां मातमी जुलूस बरामद कया विया, जेके दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते पंहिंजे हर साल जियां हिन साल बि दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मज़ार ते कारो ग़िलाफ़ चाढ़े मुहर्रम हराम जो आगाज़ कयो वियो, जिते वॾी तादाद में अज़ादारे हुसैन नोहा ख़्वानी सीना ज़नी मातमदारी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई। अंजुमन ग़ुलामान अहल बैत बिछा जे सालार सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद फ़िदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद जरार शाह लतीफ़ी ऐं अंजुमन शियान हैदर करार खंद कमेटी बिछा जे सालारनि सैयद बचल शाह लतीफ़ी, सैयद फ़रहाद अब्बास शाह लतीफ़ी, जिन जी अॻवानी में ॿ वॾा मातमी जुलूस धार बरामद कया विया। मातमी जुलूसुनि में हर तरफ़ या हुसैन हाय हुसैन जो सदाऊं बुलंद थियण लॻियूं। सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी ऐं क़ाइम मक़ाम सजादा नशीन सैयद मुस्तफ़ा शाह लतीफ़ी दरगाह भिटाई जे मज़ार ते कारो ग़िलाफ़ चाढ़े दुआ घुरी ऐं जंहिं बाद न्याज़ी हुसैन मोमिन में ऐं अज़ादारनि में तक़सीम कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।